मानी खाण वियासीं गुलू नानवाई होटल ते गाॾी दुकान जे अॻियां बीहारीसीं अंदरि मानी खाई साईं 10-15 मिंटनि में ॿाहिरि निकितासीं त गाॾी कोन हुई। ॿाहिरि निकितासीं त हेॾो साईं चवां पुलिस जी गाॾी वई टपी त मां रक्शो कराए तकड़ में अॻियां वञी पहुतोमांसि गाॾीअ जी सुविधा रहे। मां चयो साईं गाॾी हाणे जो दुकान तां वई हाली मूंखे चई LC कटाए वञी थाणे ते। पोइ डुकंदो वञी LC कटायमि साईं जा पोइ हाली डुकंदा वरिताऊं वरी हाणे थाणे ते वियो हुअमि मूंसां कोन मिलियो सुम्हियो बि पियो अंदरि ॻाल्हि बि ॿुधांसि पियो त साईं खे मां चयोमांसि भाउ कल्ह गाॾी वई हुन संतरीअ मोकिलियोमांसि चईं त भाई साहिबु कोन्हे घोड़ो ॻाल्हाए बि पियो पोइ मोटिया हलिया आयासीं। गाॾी आहे 1.5 लख जी। मां मछी जो कारोबार कंदो आहियां इन गाॾीअ सां कुझु बि न करे सघंदुमि। धंधो ई मुंहिंजो बंदि थी वियो वतां थो साईं जा घुमंदो गाॾीअ जे कढ आहियां बेरोज़गार थी वियो आहियां। इहे पुलिस LC जे कटाई ते हाणे वियासीं त मोटाए छॾियऊं 9:30 बजे जी वियल हुई कल्ह जी। बाबा मुतालिब इहो ई आहे कल्ह 9:30 बजा थिए भई मानी पा खाऊं गुलू नानक मीराणीअ वटि उतां मानी खाई हेठि लथासीं साईं गाॾी कोन आई। उन छोकिरे खे चयोसीं भाउ गाॾी असांजी हिकिड़ी बीठी चई गाॾी त भाउ मां बि न ॾिठीसि बीहारी अथव गाॾी हलाए काॾे वई। असां ईअं कीअं साईं क्या तो कंहिंखे ॾिठी आहे वाइठी जा हे हो हे केरु आहे या हे केरु आहे चए भाउ हे बि लोहार आहे पाड़े जो साईं चरियाणा में ॿी अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे का। त 10-15 मिंट थिया गाॾी बि गुज़री वई साहब जी। मां चयो साहब हाणे हेॾे बीठो हूंदी काथे मां शाख ते रहे सघे हे रखियो करायो मां त वञु साहब खे इतलाउ कर को दग पेचरो हेॾे को गाॾी निकिती त साईं खे चवां का माना कॾहिं का अखियुनि ते कंहिंखे चढ़ी हे रखियो कराए वियो आहे हुते साहब चयो भाउ LC कराए वञी साईं खे चवां मीराणी मुंशी वेठो अथव हुनखे हे आया असां गॾिजी वियासीं 2 LC कराईसीं। LC खां बाद में नंबर बि असां खां वरितईं इहा राति हुई सॼी राति हे हो साईं खे चवां को केॾे वञूं पिया को कीअं चुप कयूं वेठा आहे साहब साईं खे चवां पाड़े जो आहे वॾो आहे मुसन आहे SO साहब ऐं साईं खे चवां असां कंदो मदद हेल्प थींदी। पोइ हाणे वियासीं साईं खे चवां वेही साईं खे चवां सिद्दीक़ साहब चयो साईं खे चवां इहो हिनखे संतरीअ खे हिनखे तारिक खे चयो बाबा हिनखे साहब सां मिलाए। असां ॻाल्हाइणु ॿुधूं पिया साहब जे दर ते चयो बसि साहब निंड पियो आहे। असां पुठिते मोटिया त वरी हुन सॾक कया संतरीअ असां वञूं था बाबा बसि न कमु त भला हाणे साहब नथो मिलाए का ॻाल्हि ॿोल कयूं सां छा थियो साईं छा न थियो मिड़ई महिरबानी कयो आहे त साईं खे चवां मिड़ई साईं खे चवां भलो माण्हू त आहे लाइक़ु माण्हू आहे पुराणो रहियो आहे हिते कंहिं टाइम खां वठी भर पासे जो माण्हू आहे परे जो बि न आहे सुठो माण्हू आहे हर कंहिंसां अथसि बि वास्तो बि अथसि जाॾे काॾे सुठो भलो माण्हू आहे बहितरीनु अलाह कंदो असांजी उमेदु भली आहे त मोट भली मिलंदी। असां बि इहो था घुरूं असांखे गाॾी मिले ग़रीब मिसकिन आहियूं बिली पई आई आहे त असां रोज़ी नथा करे सघूं साईं असांखे पंहिंजो असांखे को न का असांखे रिप्लाई का सुठी मिले को मोट सुठी मिले अचे को माण्हू न